अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां आहियो त ज़मीर जमाली यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा। दोस्तों, रस गफ़ार खान वारस सां हाणे ॻाल्हियूं कंदो ऐं वारस खे चङी तरह सम्झाईंदो ऐं वारस ऐं रस गफ़ार खान पूरी कोशिशि कंदा रबन ऐं मीरा खे आज़ादु करण जो सोचींदा ऐं ओठो हाणे रबन सां ॻाल्हियूं कंदो, रबन खे हाणे इस्तेमालु कंदो, पर रबन हाणे बंदि थी चुको आहे। रबन सां ॻाल्हियूं करे ऐं रबन खे ईअं चवंदो त तुंहिंजी ज़ाल खे मूं भेण करे पतातियो आहे ऐं रबन ओठे ते मुतमिन कोन थींदो ऐं मीरा ओठे खे धमकाईंदो ऐं रस आकम ख़ान ओठे वारनि खां बेज़ार थी चुको आहे ऐं मुहब खे चवे थो त हाणे हिननि खे तूं कढ, पर मुहब हिननि खे कोन कढींदो। रस आकम ख़ान अंदरो दड़ो हिननि सां विढ़ंदो रहंदो ओठे ऐं कमाल खान सां ऐं हाणे ओठे खे ख़ौफ़ थी पियो आहे त रबन ॿाहिरि निकिरंदो त असांखे हाणे मारे छॾींदो ऐं वारस ऐं रस गफ़ार खान खां ख़तरो कोन आहे जेतिरो ख़तरो रबन मां आहे। ओठो इहो ई चाहे थो। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।